अस्सलाम वालेकुम नाज़रीन। डिबेट में भली कार मां जी मेज़बान साहिबा वाह प्रोग्राम में अमरीका ईरान के विच में हलंदड़ छिकताण की सूरत हाल ते गुफ्तगू कंदासीं। इन खां अलावा नाज़रीन अमरीकी सदर अॼु चीन ते काफ़ी इल्ज़ाम हया आहिनि, जंहिंमें हिकिड़ो जेको अहम इल्ज़ाम साम्हूं अचे पियो उन में अमरीकी जेके वोटर्स आहिनि उन्हनि जी डेटा खे हैक करण जे हवाले सां अमरीकी सदर इल्ज़ाम हयो आहे। अमरीकी सदर इहा बि ॻाल्हि कई आहे त चाइना हिन वक़्तु जॾहिं 2020 में इलेक्शन्स थियूं हुयूं अमरीकी सदर जूं, उन में डेटा हैक करण जो इल्ज़ाम हयो वियो आहे। उन खां अलावा अमरीकी सहाफ़ियुनि खे पैसा ॾियण जो बि इल्ज़ाम हयो वियो आहे। इन खां अलावा नाज़रीन हिन वक़्तु ईरान जे अंदरि जवाबी हमलनि जो सिलसिलो बि जारी आहे। अमरीका ऐं ईरान ॿई हिक ॿिए ते हमला करे रहिया आहिनि ऐं MOU जे विच में जेको डेडलॉक हो ॿिन्हिनि धुरियुनि जे विच में उहो हिन वक़्तु ताईं बरक़रार आहे ऐं सूरत हाल अॻिते न पई वधे। तोड़े जो वाइट हाउस पारां इहा दावा कई वई आहे त ईरान सां टेक्निकल ग्रुप जी सतह ते ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे। मजमूई तौर ते सूरत हाल ते गुफ्तगू कंदासीं। असांखे इन वक़्तु ईरान ऐं अमरीका जी सूरत हाल ते गुफ्तगू लाइ जॉइन कयो आहे डेली सिंधिया जा एडिटर आहिनि एजाज़ मेहर साहब। उनखां अलावा स्टूडियो में मूंसां गॾु मौजूदु आहिनि फारूक मुराई साहब ऐं फ़ोन कॉल ते असांखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी आहिनि शकील नाइक साहब। तव्हां टिनी महिमाननि खे भली कार चवंदसि। शुरूआति एजाज़ साहब तव्हां खां करणु चाहियूं पिया। बुनियादी तौर ते ईरान ऐं अमरीका जे विच में हलंदड़ छिकताण ऐं उनखां पोइ असां ॾिठो त MOU साइन थियो ऐं ॿई धुरियूं इन्हनि ते इतफ़ाक़ बि थियो त हाणे जेका इहा जंग आहे उहो सिफ़ारती ऐं ॻाल्हियुनि जे सतह ते इनखे अॻिते डील कबो। पर जीअं तव्हां ॾिठो त MOU खां पोइ हिकु भेरो ॿीहर हमलनि जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। तव्हां हाणे हिन सूरत हाल खे अॻिते कीअं पिया ॾिसो? छा ॿई धुरियूं जे विच में जेका छिकताण आहे उहा वधीक वधंदी या पोइ ॿई धुरियूं मजबूर थी करे ॻाल्हियुनि जी तरफ़ ॿीहर मोटंदियूं? ॾिसो, मां सम्झां थो त हिन जंग जा जेके नतीजा आहिनि उहे पूरे हिन खिते जे ते असर अंदाज़ थींदा ऐं इन ॻाल्हि जो अमरीका खे बि आहे जेको इदराक ऐं चाइना खे बि आहे, ईरान खे बि आहे त जेतिरो अरसो तव्हां ॾिसो हींअर जेके रिपोर्ट्स शाया थियूं आहिनि अमरीका में त उन्हनि मुताबिक़ अमरीका जा रिसोर्सिस जेके आहिनि हथियारनि जा जेके ज़ख़ीरा आहिनि उहे इलाही हद ताईं घटि थी विया आहिनि ऐं अहिड़े छिकताइण वारे माहौल में जेकॾहिं कंहिं वॾी चाइना सां हुनजो झेड़ो थो थी पए त उन महिल अमरीका जी फ़ौज अफोर्ड ई न करे सघंदी त पंहिंजी जेका प्रेज़ेंस हू दुनिया जे मुख़्तलिफ़ अॾनि में रखी वेठी आहे। त चवण जो मक़सदु त हिन महिल जेका इहा सदर ट्रंप जी जेका इहा ओचितो मुआइदो मुअतल करे ऐं कारवायूं शुरू कयूं आहिनि। हाणे त बाक़ाइदा हुन पुलियुनि ते हमिलो कयो आहे, पाणी जे उन्हनि ते हमिलो कयो आहे ऐं प्लस जेको आहे सिविलियन फैसिलिटीज़ जेको आहे माण्हुनि जे आबादी ते हमिलो थियो आहे त इहो वार क्राइम जो हिसो आहे। ऐं तव्हांखे यादि हूंदो त कुझु अर्सो अॻु सदर ट्रंप साहिबु चयो हो त असां हाणे पावर हाउस उॾाईंदासीं ऐं सिविलियन इंफ्रास्ट्रक्चर जेको पुलियूं आहिनि जेको चाइना ईरान कॉरिडोर आहे उन कॉरिडोर खे मिलाइण वारी जेका पुल आहे उहा अॻु में ई इहे ख़तमु करे चुका आहिनि। त चवण जो मक़सदु त इहा हिकिड़ी ॻाल्हि ज़ाहिर थी करे त सदर ट्रंप इलाही फ्रस्ट्रेशन जो शिकार आहे ऐं जेके लोकल उते अमरीका में सर्वे आया आहिनि वोटरनि जे हवाले सां त उन में बि रिपब्लिकन जी का एतिरी ख़ासि का पज़ीराई कोन्हे का। त ॼाणूं तारूं उन फ्रस्ट्रेशन जे चकर में डोमेस्टिक पॉलिटिक्स ऐं इंटरनेशनल पॉलिटिक्स जे हवाले सां जेको आहे त हू परेशान आहे ऐं उन फ्रस्ट्रेशन में इहे हमलनि जा ऑर्डर कया आहिनि। तव्हांखे यादि हूंदो त JD वेंस साहिबु जेको आहे उन इहो कल्ह वाज़े तौर ते इहो बयानु ॾिनो आहे त इसराइली लाबी जेका आहे उहो अमरीका में ओपिनियन मेकिंग ते असरअंदाज थियण जी कोशिशि पई करे ऐं वॾे पैमाने ते हुननि पैसा बि ख़र्च कया आहिनि। त हिकिड़ो त इसराइल लाबी जो बि सदर ट्रंप ते प्रेशर आहे, डोमेस्टिक पॉलिटिक्स जो प्रेशर आहे ऐं इवन इंटरनेशनल फोरम जो प्रेशर आहे। ऐं सवेर जेका तव्हां ॻाल्हि पे कई त सदर ट्रंप जेको आहे त उहो इलेक्शन में मुदाख़लत जी ॻाल्हि त इहे इल्ज़ाम अहिड़ा लॻंदा रहंदा, अॻ में रूस ते हणंदा ऐं अॼु तव्हांखे मां ॿुधायां त शिंघाई में कॉन्फ्रेंस थी आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे हवाले सां हिकिड़ो इतिहाद जुड़ियो आहे जंहिंमें दुनिया जे 29 मुल्कनि जेको आहे पार्टिसिपेट कयो आहे ऐं उहो चीन उनखे लीड थो करे। चीन थो चवे त हीअ टेक्नोलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजेंस जेका आहे उहा इंसानी कब्ज़े में रहे, इंसान जे कब्ज़े खां ॿाहिरि न वञणु घुरिजे, जंहिंजे करे हिकिड़ी UN जी लेवल ते रेगुलेशन जेको आहे उनजे लाइ हिकिड़ो फोरम ठहणु घुरिजे। त ज़ाहिर आहे हिन महिल चाइना जेको आहे उहो अमरीका
खे अमेरिका पंहिंजे लाइ हिकिड़ो ख़तरो सम्झे थो त अॻु में इहे इलेक्शन में मुदाख़लत जा इल्ज़ाम सिर्फ़ु रूस ते हणंदो, हाणे रूस ऐं चाइना ॿिन्ही ते लॻाईंदा ऐं सुभाणे जेकॾहिं इन केस का हुनखे सुबकी थी थिए इलेक्शन में त उहो इल्ज़ाम जेको आहे चवंदो ॾिठो मां तव्हांखे अॻु में ई चई छॾियो त चाइना मुदाख़लत कई आहे, रशिया मुदाख़लत कई आहे। त बहरहाल हिन महिल AI जे प्लेटफॉर्म जे हवाले सां जेतिरी रिसर्च आहे, जेतिरो मामिलो आहे, उन में चाइना ऐं अमेरिका तक़रीबन जेको आहे एट पार आहिनि ऐं थोरो खणी एज हासिल आहे US खे। त हीउ जेको अलायंस आहे इहो बि ख़ुदि हिकिड़ो पैगाम आहे वॾो त सुभाणे UN जी लेवल ते अगरि कोई इनखे रेगुलेट करण जे लाइ को रूल्स ठहनि था, जेको सिलसिलो ठहे थो त उन में चाइना जे मौक़िफ़ खे हिकिड़ी हिमायत हासिल हुजे वसी पैमाने ते। त हींअर जेको आहे पहिरें हिन इब्तिदाई मरहले ते 29 मुल्क चाइना सां गॾु बीठा आहिनि, जिन में पाकिस्तान बि शामिल आहे। बिल्कुलु। त इहो बि हिकिड़ो प्रेशर फील कंदो हूंदो। बिल्कुलु। अच्छा एजाज़ साहब, इन ई सिलसिले खे अगरि ते ॻाल्हायूं त अमेरिका जे अंदरि हिन वक़्तु मार्को रूबियो साहब जेको आहे उहो फ़िलहालु मंज़र तां ग़ाइबु आहे। JD वैंस साहब जो बयानु तव्हां कल्ह ॿुधो। अॼु अमरीकी सदर जेको आहे उहो बि तव्हां महसूसु कंदा हूंदा त हिन वक़्तु प्रेशर में आहे, ग्लोबली जेका हिन वक़्तु सूरत हाल डेवलप थिए पई। तव्हां कीअं था सम्झो मुस्तक़बिल जे हवाले सां? तो ॾिसो हाणे कुझु ई महीना रहिजी विया आहिनि मिड टर्म इलेक्शन्स में, डिवीज़न केतिरो वधीक मज़बूत थिए पई जेका ट्रम्प काबीना आहे उन जे विच में, ऐं तव्हांखे उन जा असर कीअं नज़र अचनि था नवंबर ते? ॾिसो डेफिनेटली के मनफ़ी असर पवंदा उन ते। तव्हां हिकिड़ी ॿियो फिनामिना बि नज़र आयो हिन दफ़े त जेके डेमोक्रेट पार्टी आहे उन डेमोक्रेटिक पार्टी जेके उन्हनि जा हिकिड़ा वसी ऐं सीनियर तरीन माण्हू हुया उन्हनि खे प्राइमरीज़ में जेको आहे उहो जेको न्यूयॉर्क जो मेयर आहे उन जे कैंडिडेट्स जेको आहे उन्हनि हाराए छॾियो। त इहो बि वॾो अपसेट आहे। त माना इहो जेको सोशलिज़म जे हवाले सां माण्हुनि खे जेके न्यूयॉर्क में शहरनि खे सहूलियतूं मिलियूं आहिनि, रेट जेको आहे फ्रीज़ कयो वियो आहे या उन्हनि खे किराए भाड़े में जेको आहे सहूलियतूं मिलियूं आहिनि, त इहो वॾो इम्पैक्ट विझे थो पियो जेको नओं पैगाम आहे अमेरिकन आम वोटर ते, आम शहरनि ते। त हीउ जेको सोशलिज़म जे हवाले सां ॻाल्हि थी हले इहो अॻिते हली ॿिन्ही धुरनि जे लाइ हिकिड़ो वॾो इशू पैदा थींदो। बहरहाल ओवरऑल जेको हिन महिल ताईं ईरान वार हुजे या इवन डोमेस्टिक पॉलिसीज़ हुजनि या तव्हां ॾिसो त साइंस जे इदारनि जा यूनिवर्सिटियुनि जा फंड ख़तमु करणु, US एड खे बंदि करणु, त इहे खोड़ सारा अहिड़ा इम्पैक्ट विझंदड़ इशूज़ आहिनि। ऐं जंहिंसां जेको आहे त उहो व्याज जी शरह थोरी वधी आहे, उन सां महांगाई वधी वई आहे, तेल जी क़ीमत वधी वई आहे, गैस जी क़ीमत वधी वई आहे, त उहो त उनजो प्रेशर डेफिनेटली ईंदो ऐं उहो नेगेटिव इम्पैक्ट जी सूरत में ज़ाहिर थी सघे थो। सर हाणे हिन ते ईरान ऐं अमेरिका जे विच में जेका जंग हलंदड़ आहे उन बाबति तव्हां कीअं था ॾिसो? MOU साइन थियण खां पोइ जेको बेएतमादी आहे उहा अॻु खां भेट में हाणे अञा वधी वई आहे। अमेरिका पाण MOU साइन थियण खां पोइ अमेरिका ईरान ते हमला कया ऐं हिन वक़्तु बि हू बार बार इहे ई धमकी ॾियनि पिया त हमलनि जो सिलसिलो अञा वधीक तेज़ थींदो। त तव्हां कीअं था ॾिसो MOU जो मुस्तक़बिल ऐं उन में ईरान जी जेका काउंटर स्ट्रेटजी आहे हिन जंग जे अंदरि, उन जे हवाले सां तव्हां छा था सम्झो त ईरान वटि वधीक कहिड़ी स्ट्रेटजी आहे जंहिंसां हू फोर्सफुली अमेरिका खे वधीक जेको आहे प्रेशराइज़ करे सघंदो ऐं ग्लोबली त हूअं ई अमेरिका ते प्रेशर आहे हिन वक़्तु? ॾिसो जेतिरा बि हिन खिते में अॾा आहिनि उहे सभिनी ते ईरान निशानो बणायो आहे। अॼु हुन सीरिया में बि जेको अटैक कयो आहे जंहिंमें उन्हनि जो जहाज़ हेलीकॉप्टर उहे बि डैमेज थिया आहिनि ऐं ईरान जी इहा दावा आहे त उन में अमेरिकी फ़ौजी मुआ बि आहिनि। ऐं उर्दन में बि जेको आहे हुन अटैक कयो आहे ऐं खिते में बहरैन त आहे ई ख़ैर अब्राहम अकॉर्ड्स वारो, त ॿियनि मुल्कनि ते कतर खे न कयो अथऊं छो त कतर जो अमीर मरी वियो आहे ऐं उनजी आख़िरी रस्मूं हलनि थियूं पियूं। त हिन दफ़े कतर खे थोरो साइड करे ऐं सऊदी अरब खे साइड करे बाक़ी ॿियनि सभिनी ते जेको आहे त निशानो करे पियो। ऐं बहरैन में जेको मैरीन मॉनिटरिंग टावर हुयो अमेरिका जो उहो अॼु उन्हनि तबाह कयो आहे ऐं इन जे बदिले में हुननि जेको आहे त अमेरिका कल्ह जेको बंदर अब्बास वटि टावर हुयो उन्हनि जो जंहिंसां उहो हरमुज़ ते कंट्रोल कंदा या जेको बि उहो अमेरिका तबाह कयो ईरान जो ऐं उनजे जवाबी हमले में माना जहिड़ी लेवल जी डैमेज करे थो अमेरिका ईरान जी, त ईरान बि उन जे खिते में मुल्कनि जो जेको आहे उन्हनि जे अहिड़े ई नेटवर्क खे निशानो बणाए थो। त उहो जेको आहे त ज़ाहिर आहे त अमेरिकी इंट्रस्ट खे धचको त आहे, लॉन्ग रन बि धचको आहे, शॉर्ट टर्म बि धचको आहे।
त जेकॾहिं इहा ॻाल्हि सही आहे, ईरान जी दावा इहा दुरुस्त आहे त को शाम में जेके हुननि जा जहाज़ ऐं हेलीकॉप्टर तबाह थिया आहिनि त उहो बि को ख़ैर पहिरियों दफ़ो न हूंदो। अॻु में बि जेको आहे तक़रीबन 40 खां वधीक जहाज़ अमेरिका जा ईरान किराए चुको आहे। त इहो तमामु वॾो धचको आहे त हिकिड़े सुपर पावर जे लाइ ऐं हिकिड़े रीजनल पावर जे या रीजनल हैसियत वारे मुल्क जे जेको आहे त उहो अमेरिका खे एॾो जेको आहे उहो टफ टाइम ॾिए थो। त इहो ख़ुदि जेको आहे त हुनजी पंहिंजी हिकिड़ी पोज़ीशन खे वीक थो करे अमेरिका जी। त मुंहिंजो ख़्यालु आहे त ईरान ईअं आसानी सां कोन मञीदो। ऐं ट्रम्प साहब तव्हां ॾिठो त मुआइदो थियण खां पोइ फौरन जेको वधीक ॻाल्हियुनि जे लाइ जॾहिं हुन जेड कुशनर खे ऐं जेको आहे त विटकोफ खे मोकिलियो त उन ते ईरानी ॾाढा कावड़िया त भई ही नॉन टेक्निकल माण्हू आहिनि, न हिननि खे न्यूक्लियर जी का ख़बर आहे, न को हिननि जी का ॼाण आहे, न डिप्लोमेसी था ॼाणनि पिया, न सियासत सां हुननि जो को तालुक आहे। एग्ज़ैक्टली। त जॾहिं तव्हां माना डिग्रेड करण जे लाइ हुननि खे ईरानी डेलीगेशन खे डिग्रेड करण जे लाइ इहो मैसेज ॾियण जे लाइ हुननि इहे कयो, जंहिंजे करे मामिलो जेको आहे ख़राबु थियो। ऐं उहो जेको मेन हिकिड़ा प्रोफेशनल डिप्लोमेट्स आहिनि उन्हनि खे ही इन्वॉल्व करण जे लाइ तयारी कोन्हे को। त ज़ाहिर आहे त माना तव्हांजी नियत ख़राब ई। ऐं सदर ट्रम्प इहो जेको चवे थो त मां ईरान जी हिट लिस्ट ते आहियां, मूंखे मारे बि सघनि था, असल में त इसराइल जे हिट लिस्ट ते आहे। त जेके हिन ते अॻु में जेके 2 अटेम्प्ट थिया आहिनि उन्हनि में बि जेको आहे अञा ताईं अहिड़ी का ठोस ॻाल्हि त न थी सघी आहे। पर जेको हे शयुनि जूं कड़ियूं मिलायूं था त उन मां ईअं थो लॻे त जीअं JF कैनेडी खे मारायो वियो त उन ई पैटर्न ते थी सघे थो को अहिड़े क़िस्म जो ॿियो मामिलो बि थी वञे ऐं पोइ खणी उन जो इल्ज़ाम ईरान ते हणियो वञे। अच्छा सर, इसराइली अमेरिका जे अगरि तालुकात ऐं उन जे लाॻापन ते ॻाल्हि ॿोल कयूं त माज़ी खां वठी हिन वक़्त ताईं हिन ईरान जंग खां पोइ ॿिन्हिनि मुल्कनि जे विच में तालुकात केतिरा उन में का तब्दीली आई आहे? तव्हां सम्झो था त अमेरिका जी जेका फॉरेन पॉलिसी आहे उनमें इसराइल हमेशह फर्स्ट ते ई रहियो आहे, या हाणे हिन जंग खां पोइ अमेरिका जे अंदरि बि हिकिड़ो इहो तासुर डेवलप थियो आहे, अमेरिकी पॉलिटिक्स जे अंदरि हिकिड़ो चेंज या शिफ्ट महसूसु थिए थो तव्हांखे त हू इसराइल जे हक़ में ओतिरो हाणे न रहंदा जेतिरो हिन जंग खां अॻु में हुया? ॾिसो, इसराइल मां जेकॾहिं अमेरिका हथु कढे थो त इसराइल त कुझु बि न आहे, पोइ त उनखे ईरान ई खाई वेंदो अकेलो, ॿिया अरब मुल्क त छॾियो। पर चवण जो मक़सदु त ही ईअं स्ट्रेटेजिकली ठीकु आहे, थोरा इख़्तिलाफ़ थींदा आहिनि ऐं लाड़ा चाड़ा तालुकात में ईंदा आहिनि, तो उन जे करे इन ॻाल्हि जीअं पहिरियों दफ़ो शिद्दत सां अमेरिकी अवाम इनखे तस्लीम करे थो या महसूस थो करे त अमेरिका इसराइल जी हद खां वधीक जेको आहे पुष्ट पनाही थो करे ऐं उन सां अमेरिकी पंहिंजा माण्हुनि खे रिलीफ ॾियण जे बजाए या उते सोशल सिस्टम बहितर करण जे बजाए तव्हां जेको आहे त उहो इसराइल ते जेको हथियार था ॾियो या पैसा था ॾियो या जेका बि वाट एवर तव्हां मदद कयो था त उहा एट द कास्ट ऑफ दी सर्विसिस टू US पीपल। त उन शइ खे महसूस करे ऐं रियलाइज़ करायो वियो आहे जेको इहो पहिरियों दफ़ो इनखे ऑर्गेनाइज़ वे में ईअं साम्हूं आयो आहे इहा शइ। त मुंहिंजो ख़्यालु आहे त अमेरिकन एडमिनिस्ट्रेशन जे लाइ इहो एतिरो जेको जीअं माज़ी में हिकिड़ी अखियूं ॿूटे इसराइल जी हिमायत जारी रहंदी आई आहे, ओड़ी शायदि न मिली सघे, उन में घटिताई अचे, पर अहिड़ी बि न हूंदी जो इसराइल जो आहे उहो हिकिड़ो ईअं लावारस थी वञे त उहो करणु न ॾींदा। तव्हां ॾिसो त गज़ा में मासूम ॿारनि खे मारियऊं, औरतुनि खे मारियऊं, मर्दनि खे मारियऊं, उन्हनि सां गैर इंसानी सलूक कया हुया, UN जूं रिपोर्ट साम्हूं पियूं आहिनि, त उन ते बि अमेरिका अखियूं ॿूटियूं वेठो आहे। त मक़सदु चवण जो त जेके बि हाणे रूबियो हिकिड़ी कंपेन पियो हलाए, 3 ॾींहं आर्टिकल लिखियो अथई त जेको आहे इंटरनेशनल क्रिमिनल कोर्ट ऑफ जस्टिस ख़तमु कयो, इहा बेकार आहे ऐं असांजे अमेरिकी फ़ौजनि खे जेको आहे त उन्हनि जे रुकावटूं पैदा करे। त चवण जो मक़सदु आहे त हीउ जेको वर्ल्ड ऑर्डर क्रिएट थियो सेकेंड वर्ल्ड वॉर खां पोइ, हाणे उहो ड्रास्टिकली चेंज पियो थिए ऐं शयूं जेको आहे उहो अमेरिका जी ग्रिप मां निकिरंदे नज़र पियो अचनि ऐं ॿिया वर्ल्ड पावर साम्हूं ईंदा ऐं नई अलाइनमेंट्स दुनिया में तव्हांखे नज़र ईंदी तमामु जल्द। एतिरो शायदि चंद सालनि जे अंदरि जेको आहे इलाही शयूं तब्दील थी वेंदियूं। ठीकु आहे फारूक साहब, तव्हां ईरान अमेरिका जे विच में हलंदड़ जंग ऐं जेके हमला आहिनि उन हवाले सां ॻाल्हियुनि खे कीअं ॾिसो पिया ऐं मुस्तक़बिल छा ॾिसो पिया MOU जो? ऐं तव्हां ॾिसो त भई जेको आहे सो सदर ट्रम्प जेको आहे सो जेको नवंबर में इलेक्शन आहिनि उन में जेको आहे सो वोट हासिलु करण जे लाइ या हिमायत हासिलु करण जे लाइ इहो सभु कुझु जेको आहे ईरान जे लाइ करे पियो त भई जेको आहे ईरान में हू फ़तेह थिए, ताकी जेको आहे सो हुनखे ग़लति ॿुधायो वियो। जेको अमेरिकन जेको नायब सदर आहे JD वैंस,
उहो तमामु जेको आहे इसराइल ते नाराज़ आहे। हुनजो चवणु इहो आहे त भई जेको आहे सो इसराइल जेको आहे जो या इसराइल जी जेके इंटेलिजेंस एजेंसियूं उन्हनि ग़लति ॿुधायो त ईरान में जेको आहे रजीम चेंज थी वेंदो ऐं जेको आहे सो सदर ट्रम्प उन ते अमल कयो या उन्हनि जी ॻाल्हि बि जेको आहे नेतन्याहू जी ॻाल्हि मञी। ऐं उन खां अलावा हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त नेटो जो जेको हींअर इजलास हो तुर्कीअ में, उते जेको आहे सो इसराइल जे जेको आहे हिन खे सदर ट्रम्प खे जेको आहे सो ख़बरदार कयो त उते तव्हांजे मथां हमिलो थी सघे थो। लेकिन जॾहिं इन जी जांच कई वई त उन जी जेका उहा इहा बेबुनियाद निकिती ऐं जेको आहे सो ॿिन्ही जेको आहे मुल्कनि जेको आहे सो इसराइल खे बि जेको आहे सो इन ॻाल्हि ते जेको आहे सो जेको आहे तरीद कई त को बि जेको आहे सदर जेको आहे ट्रम्प ते हमिलो नथो थिए। ऐं इन ॻाल्हि खां पोइ जेको आहे सो सदर ट्रम्प बि जेको आहे सो तमामु घणो जेको आहे नाराज़ आहे, छो जो इन इसराइल जेको आहे जेका सऊदी अरब खे तुर्कीअ खे जेके जहाज़ जेको आहे विकिरो करण जो फ़ैसिलो कयो आहे उन ते हिन नेतन्याहू जेको आहे सो तमामु जेको आहे नुक्तेचीनी कई, जंहिं ते सदर ट्रम्प उन सां नाराज़ आहे। ऐं आईंदड़ हफ़्ते जेको इसराइल जे वज़ीर अज़म जेको अमेरिका में जेको सदर ट्रम्प सां मिलण वारो हो ऐं हुन इहो शो पे कयो त इहो जेको आहे शायदि सदर ट्रम्प हुनखे घुरायो ऐं इहा मुलाक़ात तय आहे। लेकिन ईअं कोन्ह थियो। जेको आहे हुन जेको वाइट हाउस जे तर्जुमान जेको आहे चयो त असां जेको आहे सो सदर ट्रम्प जेको नेतन्याहू सां कोन मिलंदो ऐं अहिड़ो को प्रोग्राम जेको आहे हिन जो तय कोन्हे को। ऐं इन खां अलावा जेको आहे जेको अमेरिका में जेका हिकिड़ी ॿी ॻाल्हि हले पई उहा इहा त भई जेको आहे सो जेका अमरीकी ऐवानी नुमाइंदगान आहिनि उन्हनि जेको आहे सो इसराइल जी जेका 3 अरब जी इमदाद में कटौतीअ जो जेको आहे बाक़ाइदा करारदाद मंज़ूरु कई आहे। इहा हिकिड़ी वॾी जेको आहे ॻाल्हि आहे त भई जेको आहे पहिरीं कॾहिं ईअं न थियो आहे त भई जेको आहे इसराइल जी इमदाद में का कटौतीअ जो को अहिड़ी का करारदाद थी हुजे, लेकिन उहा करारदाद बि जेको आहे सो मंज़ूरु थी आहे। ऐं सदर ट्रम्प तमामु घणो जेको आहे सो इसराइल ते हींअर नाराज़ आहे हुन पंहिंजे कंहिं बि जेको हुन में न रखियो आहे जेको आहे। ऐं इन खां पोइ इसराइली वज़ीर अज़म जेको आहे अमेरिका जो दौरो कैंसिल करे छॾियो। ऐं ॿिए पासे जेको आहे तव्हां इहो ॾिसो त भई जेका मौजूदा जंग हले पई इन में सभिनी खां वॾी ॻाल्हि इहा आहे त ईरान पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु आहे ऐं ईरान चए थो त जीअं अमेरिका कंदो मां बि ईअं कंदुसि। ऐं हुननि जेको आहे तव्हांखे कल्ह मूं तां हिकिड़ी ॿी वज़ाहत कई त भई जेको आहे सो जेको अमेरिका चयो पिए त भई जेको असां जेको आहे हिन जो जेको आहे सो मुकमिल जेको आहे इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे ढांचो उहो असां ईरान जो तबाह करे छॾींदासीं। त उन जवाब तौरु जेको आहे ईरानी जेको फ़ौज जेको आहे उन्हनि चयो क्लियर त भई जेको असांजी जेकॾहिं तव्हां ढांचो तबाह कंदो त असां अमरीकी अॾा जेके बि आहिनि नार मुल्कनि में इहे तबाह कंदासीं। ऐं नार मुल्कनि जेके उते तहफ़ुज़ ॾियनि पिया था अमरीकी जेको आहे फ़ौजियुनि खे, असां उन्हनि खे बि जेको आहे जेको आहे उते बि जेका ढांचा आहिनि बुनियादी ढांचा आहिनि उन्हनि खे बिल्कुलु उन्हनि जो सफ़ायो करे छॾींदासीं। उन खां पोइ नार मुल्क जेको आहे इंतिहाई जेको आहे ख़ौफ़ज़दा आहिनि। ऐं इन में जेको आहे सभिनी खां जेका वॾी ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त भई जेको आहे जेको इब्राहिम ज़ुल्फ़कारी आहे जेको इन जे ईरानी फ़ौज जो तर्जुमान आहे उहो चए थो त जेको आहे इन जंग खां पहिरीं जेको आहे सो आबनाए हुर्मुज़ जो को ज़िक्र कोन हो, लेकिन ईरान अमरीका इहा जंग छेड़े जेको आहे इहो जेको आहे छेड़े छॾी। इन खां पोइ आबनाए हुर्मुज़ जेको आहे हींअर हमेशह जे लाइ ईरान जो थी वियो आहे, ईरान जो थी वियो आहे। ऐं हुन इहो बि चयो त भई जेको आहे सो ख़लीजी मुल्क जेको आहे सो उन्हनि खे जेको आहे गुज़ारिश आहे त पंहिंजो ई सरज़मीन इस्तेमालु करणु न ॾियनि अमरीका खे हमलनि में। ऐं जेकॾहिं उहे हमलनि में इस्तेमालु करणु ॾींदा त असां जवाबी कार्रवाई ज़रूरु कंदासीं। शकील नाइक साहब, तव्हां ॿुधाइजो इसराइल ऐं अमरीका जे विच में जेके लाॻापा हुआ माज़ी जे भेट में हिन वक़्तु उन्हनि में तव्हां कहिड़ियूं तब्दीलियूं ॾिसो पिया? जीअं फारूक साहब ऐं एजाज़ महर साहब कुझु निशानदेगियूं बि कयूं आहिनि त अमरीका ऐं इसराइल जे विच में जेके कुझु ॾार पिया आहिनि हिन जंग खां पोइ, तव्हां इन शइ खे कीअं ॾिसो पिया? छा लाॻापा वाक़ई कमज़ोर थिया आहिनि ऐं इलेक्शन्स में बि ॿई जेके धुरियूं आहिनि ईरान जंग खां पोइ नाकाम थींदे नज़र अचनि पियूं? ॾिसो, हिकिड़ी शइ तव्हां सम्झो त हिनखे जेकॾहिं तव्हां इहो चओ त इहो टोपी ड्रामो आहे त उन में बि को वधा न थींदो। ट्रम्प खे कावड़ ज़रूरु आहे, छाकाणि त इहा जेका जंग शुरू कई ईरान सां इहा मूसा जी रिपोर्ट हुई। अॻिते हली मूसा जी रिपोर्ट ग़लति साबित थी। जॾहिं सैयद अली खामेनी जेकॾहिं शहीद कयो वियो त सॼी रिजीम चेंज थींदी। हाणे उहा न थी। हाणे त उन खां पोइ इहे गॾिया इहो सदर ट्रम्प जेको पंहिंजो इहो जेको इन वारो स्टाइल ॾेखारींदो आहे, छाकाणि त माली में पाण ख़ुदि अदाकार बि रहियो आहे, जेको अदाकारी वारो अंदाज़ ॾेखारींदो त मां न हुजां त नेतन्याहू न हुजे, मां सपोर्ट न कयां त इसराइल तबाह बर्बाद थींदी। हीअ सिर्फ़ु ॾेखाव उनजो आहे। ऐं जेका अमेरिका ते मुकमिल जेका हावी लाबी आहे उहा जूस जी आहे, यहूदियुनि जी आहे। हाणे इसराइल जी पूरी लाबी अमेरिका ते क़ाबिज़ आहे। हाणे तव्हां इहो सोचो त इन क़ाबिज़ सूरत हाल ते
इहो थी सघे थो सदर ट्रम्प जीअं एजाज़ महर चयो मुमकिन आहे त जीअं जॉन एफ कैनेडी खे मारायो वियो जंहिंजा अॼु ॾींहं ते डॉक्यूमेंट साम्हूं नथा अचनि हुन सिधो इसराइल वारा मुलविस आहे ईअं को हमिलो कराए ऐं ईरान ते हिकिड़ी वॾी तमामु वॾी जंग मतिलबु मणीनि पर इहो ज़रूरु आहे त ही जेके सदर ट्रम्प जा बयान आहिनि या इहे सभु शयूं हा जेडी वेंस शुरू खां न सिर्फ़ु जंग जे ख़िलाफ़ हो बल्कि उहो इसराइल जे सॼे जेको मौक़िफ़ हुन जो मुखालिफ़ रहियो ऐं इन्हनि जो मार्क रोबियो जेको हुननि जो परॾेही वज़ीर आहे उहो बि तव्हां ॾिसो त जॾहिं हुन नार जे मुल्कनि जे दौरो कयो त हुन किथे बि का ख़ासि मीडिया जी ॻाल्हि न कई यानी उहो सिर्फ़ु नार जे मुल्कनि खे ॿुधणु वियो ऐं इहा ई ॻाल्हि वञी हुन ट्रम्प खे ॿुधाई त हींअर नार जा मुल्क सभु तव्हां ते कावड़िया वेठा आहिनि तव्हां उन्हनि सां मुआदा कया अरबें डॉलर वरिता उन्हनि जा पैसा पंहिंजे बैंकनि में रखिया वॾा जहाज़ तोहफ़े में वरिता ऐं अॼु जे ईरान हमिलो कया त तव्हांजा सभु फ़ौजी भॼी विया अदा ख़तम थिया त तव्हां उनजे मुतबाल ते न त तो इहो न कर शकील साहब तव्हांजी आवाज़ में हिकु टेक्निकल एरर आहे कोशिश कयूं था ॿीहर तव्हां सां राब्तो करे वठंदासीं हिते नाज़रीन मुख़्तसिर ब्रेक जो वक़्तु थियो आहे ऐं ब्रेक खां पोइ गुफ़्तगू कंदासीं GB जी कानून साज़ असेंबली तमामु तारीख़ी ठाराव हिकिड़ो मंज़ूरु कयो आहे जंहिंमें हिन वक़्तु गिलगित बल्तिस्तान खे पाकिस्तान जो उबूरी सूबो बणाइण जो जेको ठाराव आहे उहो इतफ़ाक़े राय सां मंज़ूरु कयो वियो इन ते गुफ़्तगू कंदासीं नाज़रीन ईरान ऐं अमेरिका जे हवाले सां गुफ़्तगू हलंदड़ बि एजाज़ महर साहब असां सां गॾु हुया एजाज़ साहब तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजी गुफ़्तगू में शामिल रहिया ऐं नाज़रीन प्रोग्राम में मुख़्तसिर ब्रेक वठूं था असां सां गॾु रहिजो नाज़रीन डिबेट में तव्हांखे हिकु भेरो वीयर भली कार चऊं था ऐं प्रोग्राम जे हिन हिसे में अहम गुफ़्तगू आहे GB जे हवाले सां गिलगित बल्तिस्तान जी कानून साज़ असेंबली इंतिहाई तारीख़ी फ़ैसिलो कयो आहे मुल्क में उबूरी सूबो बणाइण जो ठहराव मंज़ूरु कयो वियो आहे जीअं त नाज़रीन गिलगित बल्तिस्तान जे हवाले सां जेको हुनजो स्टेटस हो उहो हिकिड़े सूबे जो दर्जो हुनखे न ॾिनो वियो हो स्पेशल स्टेटस हो हुनजो हिन वक़्तु GB असेंबली पारां जेको ठहराव मंज़ूरु कयो वियो उहो इतफ़ाक़े राय सां कयो वियो आहे ऐं हिन वक़्तु हुकूमती जेके मेंबर्स आहिनि गिलगित जे अंदरि उन्हनि मुतालबो कयो आहे त क़ौमी असेंबली ऐं सेनेट में जेका आहे उहा उन्हनि खे नुमाइंदगी ॾिनी वञे इन ओवरऑल सिचुएशन ते ॻाल्हाईंदासीं ऐं हिन जेके ठहराव जी मंज़ूरी खां पोइ जेके क़ानूनी मरहला आहिनि हिन जा उन ते गुफ़्तगू करण लाइ असां सां हिन वक़्तु फ़ोन कॉल ते मौजूदु आहिनि सीनियर तजज़ियाकार आहिनि मंज़र शगरी साहब मंज़र साहब आपको वेलकम कहेंगे गिलगित बल्तिस्तान के हवाले से जिस तरह आपने देखा कि आज ठहराव पास किया गया है इत्तफ़ाक़े राय से अब मज़ीद आप इसके कानूनी पहलू को किस तरह देख रहे हैं इसको इम्प्लीमेंटेशन के हवाले से और मुस्तकबिल का फिर क्या लाहे अमल होगा जी शुक्रिया गिलगित बल्तिस्तान का जो कल की रेजोल्यूशन थी ये डिमांड जो है अबूरी सूबे की ये काफी बहुत पुरानी है क्योंकि पाकिस्तान पीपल्स पार्टी ने इक़्तिदार में आने के साथ सबसे पहले जो बिलावल भुट्टो जरदारी है उसने अपनी पार्लिमानी पार्टी यहाँ पे जो थी उसकी सदारत करके उसने यही कहा था कि हमारा पहला जो रेजोल्यूशन आएगी जो हमारा पहला फैसला आएगा वो गिलगित बल्तिस्तान को अबूरी सूबा बनाना। अब अबूरी सूबा बनाने के लिए दो चीजें जो है वो बड़ी रिक्वायर्ड होती है उसमें खास कर चूंकि पाकिस्तान का आईनी हिस्सा नहीं है गिलगित बल्तिस्तान तो इसको अबूरी सूबा बनाने के लिए एक्ट ऑफ पार्लियामेंट में या आइन में तरमीम के लिए क्योंकि माजी में भी ये चीजें हो चुकी है सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान की एक जजमेंट है साकिब निसार के दौर की जिस वो चीफ जस्टिस थे उन्होंने 2019 में एक जजमेंट दी थी कि गिलगित बल्तिस्तान को पार्लियामेंट में वफाकी पार्लियामेंट में कौमी असेंबली और सेनेट में नुमाइंदगी दी जाए तो उस वक्त फेडरेशन ने एक प्ली अख्तियार किया था कि चूंकि हमारे पास मेजॉरिटी नहीं है हम आइन में तरमीम नहीं कर सकते हैं आइनी तरमीम हमारे लिए मतलब फिजिबल नहीं है क्योंकि हम उस पोजीशन में नहीं है तो उन्होंने जो सुप्रीम कोर्ट की जजमेंट थी 2019 वाली उसके तहत उन्होंने एज ए ऑर्डर गिलगित बल्तिस्तान को चलाने का और दूसरी बात यह है कि इसमें इंपॉर्टेंट जो चीज है गिलगित बल्तिस्तान कानून साज असेंबली नहीं है ये गिलगित बल्तिस्तान असेंबली है फुल फ्लेज लेजिस्लेशन के वो पावर्स हैं जो दिगर सूबों को है क्योंकि गिलगित बल्तिस्तान के लोगों की शुरू से एक यही डिमांड रही है कि यहाँ के लोग जो है वो ज्यादातर जो इनकी डिमांड है वो कौमी असेंबली और सेनेट में नुमाइंदगी की बात करते हैं और NSP में अपना हिस्सा मांग रहे हैं शेयर मांग रहे हैं और कल की जो रेजोल्यूशन थी ये मुत्तफिका थी
मुस्लिम लीग नून जो अपोजिशन में बैठी हुई है, पाकिस्तान पीपल्स पार्टी के जो वजीर आला है उनका साइन था, अपोजिशन लीडर जो थे हाफिज हफीजुर रहमान उनका साइन था, इस्तेकाम पाकिस्तान पार्टी है उनकी साइन थे इसी रेजोल्यूशन पे, MWM है जो अपोजिशन में है उनके साइन थे। ये एक मुत्तफिका करारदाद थी और ये मतलब इसके बाद इन्होंने ये कोशिश करनी है कि ये मालियाती इदारों में जो हमारे पाकिस्तान के NFC के अंदर हमें शेयर मिल जाए, हम के साथ जो है ये गिलगित बल्तिस्तान को जो है कौमी असेंबली और सेनेट में भी नुमाइंदगी दी जाए, ये इनकी बेसिक डिमांड है। बिल्कुल। अच्छा सर, जिस तरह आपने फरमाया कि अब अगर ये जो रेजोल्यूशन पास होने के बाद अब जो कानूनी मराइल हैं इसके, उसके हवाले से आप हमें ये बताइएगा कि ये जो फैसला सामने आया है GB के जो मेंबरान हैं उनकी तरफ से, आप क्या समझते हैं ये एक सियासी फैसला है, जो जियोपॉलिटिकल सिचुएशन है जो इस वक्त हमारे खत्ते के अंदर, उसके लिहाज से आप समझते हैं कि ये फैसला हुआ है, या फिर जो अवाम का एक पुरजोर मुतालबा रहा है उसकी वजह से ये डिसीजन सामने आया है? देखिए, पाकिस्तान पीपल्स पार्टी की शुरू से ये डिमांड रही है कि इसको अबूरी आईनी सूबा बनाया जाए। ये शुरू है, जो भी इस्लाहात माजी में हुई है यहाँ पे, पहले पार्टी बेस्ड इलेक्शन 1994 में, वो भी पाकिस्तान पीपल्स पार्टी के दौर में, पहला एम्पावरमेंट एंड सेल्फ गवर्नेंस ऑर्डर जो आया गिलगित बल्तिस्तान का 2009 में, वो भी पाकिस्तान पीपल्स पार्टी के दौर में आया है। तो अब ये इनिशिएटिव चूंकि माजी में मुस्लिम लीग नून ने भी की थी, जिसमें सरताज अजीज की एक कमेटी की रिपोर्ट थी कि उन्होंने गिलगित बल्तिस्तान में ये इस्लाहात करनी, फिर उसके बाद ऑर्डर 2018 जो है थोड़े से जिसको गिलगित बल्तिस्तान कानून साज असेंबली से गिलगित बल्तिस्तान असेंबली बनाया गया, ये उस वक्त मुस्लिम लीग नून की हुकूमत में है। लेकिन पीपल्स पार्टी की हमेशा ये ख्वाहिश रही कि इसको जमहूरी सिस्टम की तरफ लेकर जाए। तो अब जमहूरी सिस्टम के लिए इस निज़ाम को मजीद बेहतर बनाने के लिए मुस्लिम लीग नून और दिगर जो जमातें हैं अपोजिशन की, उन्होंने भी इसका साथ दे दिया है सबसे बड़ी। और इन्होंने कल जब असेंबली में इस चीज पर डिबेट हो गई तो उस दौरान डिफरेंट राय सामने आई, उसमें कहा कि इसके लिए लॉबिंग भी करनी पड़ेगी। पीपल्स पार्टी अपने पीपल्स पार्टी के साथ लॉबिंग करे, नून वाले नून की जो मरकजी क़यादत है वहाँ पे, क्योंकि इसके वो जाना है आपको तरामीम की तरफ, या एक्ट ऑफ पार्लियामेंट के थ्रू आना है, या तो फिर आपका ये आइन में तरमीम होने 2/3 मेजॉरिटी चाहिए। और अपोजिशन की जमातों ने भी ये यकीन दहानी करवाई है कि अगर इस तरह की जरूरत पड़ जाती है कि जहाँ पे अपोजिशन की जरूरत पड़ जाती है, कहीं पे आर्टिकल में तरमीम की या आईनी तरमीम की, तो वो इसका साथ देंगे। ये एक स्ट्रगल करनी होगी, इसके लिए लॉबिंग करनी होगी, सफर काफी तवील होगा, लेकिन कोशिश ये की जा रही है कि किसी भी तरीके से इसको अबूरी सूबे का दर्जा दिया जाए। अच्छा मंजर साहब, इसके अलावा हमें इस हवाले से भी अपनी राय से आगाह कीजिएगा कि GB के अवाम को अगर ये हुकूक मिल जाते हैं तो आप क्या समझते हैं कि वफाकी इदारों तक तो रसाई मिल जाएगी, लेकिन जो 18वीं तरमीम जैसे अहम फैसले हैं, आप क्या समझते हैं मकामी हुकूमतों को वो हक भी हासिल होगा? नहीं, 18वीं तरमीम तो पहले ही गिलगित बल्तिस्तान में लागू है। 18 अमेंडमेंट के तहत यहाँ गिलगित बल्तिस्तान के लिए वो तमाम अख्तियारात इनके पास मौजूद है जो आपके सूबा सिंध के पास है, पंजाब के साथ है, KP के साथ बलूचिस्तान की सेम पावर है। क्योंकि गिलगित बल्तिस्तान आईन पाकिस्तान, कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान का हिस्सा नहीं है, ये सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान के भी डिसीजन है। गिलगित बल्तिस्तान के लोग कहते हैं हमें आईन का हिस्सा बनाया जाए, तो क्योंकि आईन के अंदर चूंकि मसले कश्मीर जो है वो आड़े आ रहा है, तो जिसकी वजह से ये आईन के आर्टिकल 1 में तरमीम करके गिलगित बल्तिस्तान को अपनी टेरिटरी डिक्लेयर नहीं कर सकते हैं, क्योंकि टेरिटरी डिक्लेयर करने की वजह से कहीं न कहीं जो है वो इश्यूज आ जाते हैं। इसकी बजाय एक्ट ऑफ पार्लियामेंट जो है वो इनके लिए अच्छा रूट बन जाता है। एक रूट के तहत जो है वो उसके मुताबिक जो है इनको जो है वो कर लेंगे। ठीक है मंजर शेख साहब, बहुत शुक्रिया आपने हमें वक्त दिया। फारूक साहब, मंजर साहब जी गुफ्तगू तमाम ॿुधी रहिया हुआ। GB जे हवाले सां हिन वक्त जेको अहम रेज़ोल्यूशन पास थियो आहे, तव्हां इन्हनि कानूनी मरहलनि खे कीअं ॾिस पिया? जीअं सर ॻाल्हि कई त 2/3 मेजॉरिटी खपे आइनी तरमीम जे हवाले सां, तव्हां सम्झो था त ही जेको फ़ैसिलो कयो वियो आहे इनखे इम्प्लीमेंट बि कयो वेंदो, या फ़िलहाल इन हद ताईं ही रहंदो त ठीकु आहे 18 मंज़ूर थी वियो आहे ऐं अवाम जेको पुरज़ोर मुतालबो बि कयो पिए त आइनी हैसियत ॾिनी वञे GB खे, इन हद ताईं रहंदो? ॾिसो, इहा ॻाल्हि इन में तव्हांखे ॿुधायां त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेको आहे सो गिलगित बल्तिस्तान में जेके
इस्लाहात आया या जेके बि उते जेको आहे हुननि जे अवाम जी जेका ख़्वाहिश जे मुताबिक़ जेके कम थिया उहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जॾहिं हुकूमत हुई उन जे दौर में थिया आहिनि। पहिरीं मरहूम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दौर में थिया, उनखां पोइ शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे दौर में जो इहे कम थिया आहिनि। ऐं हींअर बि जेको हर जलसे में जॾहिं चेयरमैन पाकिस्तान पीपुल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी इहो जेको आहे गिलगित बल्तिस्तान जे अवाम सां जेको वाइदो कयो हो उहो अॼु जेको आहे सो बिलावल भुट्टो ज़रदारी इहो पूरो करे ॾेखारियो। ऐं जेके पीपुल्स पार्टीअ जे जेके इन ते आया आहिनि, जेके अरकान आया, उन्हनि जेको आहे सो हींअर जेको आहे जलाल अली शाह उन करारदाद जेका पेश कई। ऐं इन में मज़े जी ॻाल्हि इहा त कंहिं बि पार्टीअ एतिराज़ु कोन कयो, जंहिंमें जेको आहे MWM जेका मुखालफ़त में आहे, अपोज़िशन में आहे, उन कोन कयो। उन खां अलावा ॿियूं जेके पार्टियूं आहिनि उन्हनि इन ॻाल्हि ते को बि एतिराज़ु कोन कयो आहे। ऐं इहा जेका करारदाद आहे इन में जेको आहे सो ज़ाहिर आहे जेको आहे उबूरी जेको आहे सूबो जेको आहे ठाहिण जे लाइ हुननि करारदाद ऐं उन्हनि जेको आहे सो वफ़ाक़ी हुकूमत खां जेको आहे मुतालबो कयो आहे त भई जेको आहे सो इन में जेको आहे सो तमामु जेको आहे सो निफ़ाज़ जे लाइ ज़रूरी आइनी ऐं इंतिज़ामी इक़दामात जेको आहे कया वञनि। ऐं उन में जेको आहे सो गिलगित बल्तिस्तान जे अवाम खे अवामी जो वफ़ाक़ी सियासी आइनी निज़ाम में मुकमिल शमूलियत जो अख़्तियार ॾिनो वञे। ऐं जो हुन में जो हुन क़ौमी असेंबलीअ में मेंबर हुजनि ऐं उन खां अलावा सेनेट में मेंबर हुजनि। ऐं जेको NFC अवार्ड आहे उन में बि ज़ाहिर आहे उनखे जेको जॾहिं हू सूबो ठहंदो त उन में बि जेको आहे सो ज़ाहिर उन्हनि खे जेको आहे सो शामिलु कयो वेंदो। ऐं मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां त हींअर जेकॾहिं पाकिस्तान पीपुल्स पार्टी ज़ाहिर आहे जेको हींअर वफ़ाक़ जी जेका हुकूमत आहे उनजी इत्तेहादी जमायत आहे। ऐं जेकॾहिं आइन में जेका तरमीम करणी पवंदी या इनखे जेकॾहिं उबूरी सूबो जे लाइ का करारदाद पास करणी पवंदी जो क़ौमी असेंबलीअ खां सेनेट खां, ऐं सेनेट में पाकिस्तान पीपुल्स पार्टी या पाण मौजूदु आहे त थी सघे थो को मसइलो कोन्हे। इहो जेको आहे सो मुंहिंजो ख़्यालु आहे त मुमकिन आहे। ऐं केॾी महिल जेको आहे सो इन में जेको आहे सो वफ़ाक़ में जेको आहे सो इन सिलसिले में जेको आहे सो करारदाद थी सघे थी या सेनेट में करारदाद में पास थी सघे थी। या जेकॾहिं इनखे आइन में को तरमीम करणी पई तॾहिं बि जेको हुकूमत वटि एतिरो पावर आहे उहा इहो करे सघे थी। अच्छा सर, तव्हांजी ॻाल्हि खे NFC अवॉर्ड जे हवाले सां बि ऐं जीअं अरिड़हीं तरमीम जी ॻाल्हि बि मंज़र साहिबु कई पे, तव्हां सम्झो था त NFC जो जेको ड्यू शेयर आहे जीअं सूबनि खे मिले थो, सिंध खे हमेशह NFC जो हिसो घटि मिलंदो आहे, वफ़ाक़ घणी कटौती कंदो आहे। तव्हां सम्झो था त गिलगित जे अंदरि बि ज़ारा ईअं ई स्ट्रक्चर हूंदो ऐं गिलगित जे हवाले सां जीअं त PP चेयरमैन अक्सर पंहिंजी तक़रीर में बि इहा ॻाल्हि कंदो रहियो आहे त ड्यू शेयर जेको आहे उहो GB खे मिलणु घुरिजे। त तव्हां सम्झो था त इमदाद पंहिंजी जाइ ते, पर हिकिड़ो बुनियादी सूबे जो जेको राइट आहे NFC जे हवाले सां उहो बि उन्हनि खे मिलंदो। न बिल्कुलु जेको आहे ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां हुनखे उबूरी सूबे जो जेको ऐलान थींदो त पोइ हुनखे उहे सभु सहूलियतूं मिलंदियूं। उते साॻियो जेको हिते लोकल बॉडीज़ जो निज़ाम आहे उहो उते थी वेंदो। यानी जेको सूबनि में जेकी हुकूमतूं आहिनि या जेके अख़्तियारात आहिनि या मिनिस्ट्रियूं आहिनि, ज़ाहिर त हिकिड़ो जेको आहे सो पोइ ज़ाहिर सूबो थी वेंदो त पोइ हुन जो हिकिड़ो वज़ीर आला हूंदो, हुनजी पंहिंजी कैब काबीना हूंदी ऐं उन में जेको आहे हर उहा शइ मौजूदु हूंदी जेका तव्हां हींअर पहिरीं जेको आहे शगरी साहिबु इहो ॿुधाए चुको आहे त अरिड़हीं तरमीम जे हवाले सां तीअं ऑलरेडी जेको आहे उते निफ़ाज़ आहे। बाक़ी जेको आहे सो जॾहिं सूबो थींदो त पोइ ज़ाहिर आहे पोइ उन में जेको उहे सभु शयूं उनखे गिलगित बल्तिस्तान खे मिलंदियूं जेके ॿियनि सूबनि खे हासिलु आहिनि। ऐं इन में जेको तव्हां जेका ॻाल्हि कई पे त जेको आहे उहा त जेको आहे सभिनी सूबनि सां इहो मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो आहे त भई जेको आहे जेका कटौती आहे NFC में जेको आहे उहा थिए थी। हुकूमत जा पंहिंजा मसइला आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त जेको आहे सभिनी खां वधीक आहे मुल्क जो दिफ़ा। ज़ाहिर उन में दिफ़ा ते जेको पैसा लॻनि था उन में जेको आहे कटौती करण खां पोइ जेके पैसा बचनि था उहे जेको हू सूबनि खे विराइनि था। ऐं हुनजो ज़ाहिर आहे जो मौक़ुफ़ आहे त भई मुल्क आहे त दिफ़ा आहे त मुल्क आहे, पोइ उन में जेको आहे उहो कटौती थिए थी। इन में मुंहिंजो ख़्यालु आहे त को अहिड़ो न आहे जेके LMC जॾहिं अवार्ड थींदो पोइ उन हिसाब सां जेको आहे पैसा जेको आहे सो GB खे मिलंदा जेके ॿियनि सूबनि खे मिलंदा। ठीकु आहे शकील साहिबु, जॾहिं ही गुफ़्तगू हलंदड़ हुई त ज़हन में हिकिड़ो सुवालु आयो त ही जेको हिन वक़्तु मामिलो आहे कानून साज़ असेंबली पारां जेको इतफ़ाक़ सां 18 मंज़ूर कयो वियो आहे, तव्हां सम्झो था त इहो सियासी फ़ैसिलो पंहिंजी जाइ ते, पर जीअं तव्हांखे ख़बर आहे त CPEC जो गिलगित गेटवे आहे 70% हिसो जेको आहे उहो गिलगित में अचे थो। तव्हां सम्झो था त हीउ फ़ैसिलो जेको आहे उन में शायदि हिक ई वक़्त में ॿ फ़ाइदा थींदा। हिकिड़ो त आवाम जो बि फ़ाइदो थींदो, हुन खां अलावा पाकिस्तानी चीन जी जेका मुआशी राहदारी आहे उनखे बि हिकिड़ो क़ानूनी तहफ़ुज़ मिली वेंदो। ॾिसो, पहिरीं ॻाल्हि इहा ॿुधो त सूबो ठाहिण जो जेको आइन में तरीक़ो आहे उहो इहो आहे
त सूबाई जेका असेंबली आहे उहा 2/3 अक्सरियत सां का करारदाद मंज़ूर करे। बिल्कुलु। हाणे गिलगित बल्तिस्तान के सूबे जो स्टेटस हासिल न आहे, हुननि इहा कई आहे। त हाणे इन लाइ जेका आइनी तौर ते जेका मश्क कई वेंदी, प्रैक्टिस थींदी, उहा इहा थींदी त क़ौमी असेंबली में सभ खां पहिरीं इहा करारदाद मंज़ूर थींदी ऐं क़ौमी असेंबली में बि 2/3 ऐं ॿी थींदी सूबाई जेका सेनेट मां, उहा बि 2/3। जेकॾहिं उहो तरीक़ो आहे तॾहिं ठीकु आहे, जे न त क़ौमी असेंबली ऐं सेनेट जो गॾियल इजलास, जंहिंखे चइबो आहे पार्लियामेंट जो गॾियल इजलास, उहो जेकॾहिं थींदो त उन इजलास खां पोइ उहा ॿिन्ही सूरतनि में हिकिड़ो आइनी बिल ठाहे उहो सदर ममलिकत खे मोकिलियो वेंदो। सदर ममलिकत आसिफ अली ज़रदारी उन ते सही कंदा। सही करण खां पोइ बाक़ाइदा उहो आइन जो हिसो थी वेंदो। हाणे गिलगित बल्तिस्तान असेंबली ते जेको करारदाद मंज़ूर कई आहे, हूअं त चलो ठीकु आहे, उन सां उन जो सूबे ठाहिण जी राह हमवार थी वेंदी, पर आइनी तौर ते उहा हैसियत इंतिहाई कमज़ोर आहे, छाकाणि त अॻु में उनखे सूबे जो स्टेटस हासिल न आहे। हाणे इहो डिपेंड करे थो ॿिनि वॾनि पार्टियुनि ते। हिकिड़ी पार्टी जो नालो पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, ॿी जो नालो पाकिस्तान मुस्लिम लीग नून आहे। जेकॾहिं हिननि गॾिजी इहा करारदाद मंज़ूर कई सेनेट मां ऐं क़ौमी असेंबली मां, त गिलगित बल्तिस्तान सूबो ठही वेंदो। हाणे तव्हां असां गिलगित बल्तिस्तान खे सूबे जो हैसियत ॾियण खां अॻु हिकिड़ी ॻाल्हि ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, उहो इहो आहे त हिंदुस्तान में 32 सूबा आहिनि, पर उनमें उन्हनि जा 3 या 4 सूबा अहिड़ा आहिनि जन जी जेका सूबाई असेंबलियूं आहिनि उन्हनि में उन्हनि जो तइदादु 20, 22, 24 बि मुश्किल सां आहे। त तव्हां अंदाज़ो लॻायो त माना उते जेको आहे उहे नंढा मिज़ोराम या इन क़िस्म जा सूबा आहिनि जेके तमामु नंढड़ा आहिनि, पर उनखे उन्हनि सूबे जो दर्जो ॾिनो आहे। त इहो आइनी तौर ते मुमकिन आहे इनखे सूबे जो दर्जो मिली सघे थो, इहा का वॾी ख़राबु ॻाल्हि कोन्हे। पर हाणे इहो आहे त इहो ॾियनि था, उनखां पोइ उनखे NFC अवार्ड, ज़ाहिर जॾहिं सूबो डिक्लेयर कंदो आइन जो हिसो थींदो, NFC अवार्ड मां बि हिसो ॾींदो, उनखे जेके ॿियूं शयूं माली विर्छ थींदी ऐं उतां बि टैक्स कलेक्ट थींदो। इहो सभु ख़ासि करे जॾहिं इहो जो CPEC आहे उतां खां, मुमकिन आहे CPEC जे राहदारी में हिननि खे तमामु वॾो टैक्स मिली वञे। त इहे सभु शयूं उन शइ जो हिसो आहिनि। त सूबो थींदो त उनखे जेका पूरी सूबाई स्टेटस मिलंदी ऐं सूबे मुताबिक़ उन सभु शयूं उनखे सहूलियत हासिल थींदियूं। जी अच्छा शकील साहब, इन खां अलावा ॿुधाइजो त हिन वक़्तु जेका गिलगित बल्तिस्तान जी आवाम जो जेको मुतालबो रहियो आहे क़ानूनी हैसियत जे हवाले सां, तव्हांखे छा थो लॻे त कश्मीर कॉज़ जे हवाले सां जेको पाकिस्तान जो मौक़िफ़ आहे, छा हिन फ़ैसिले सां उन ते को असरु पवंदो? ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, कश्मीर खे हिकु अलॻि हैसियत इन करे ॾिनी वई आहे छाकाणि त पाकिस्तान सॼी दुनिया में कश्मीर जो मामिलो उथारे थो। ऐं पाकिस्तान इहो चवे थो त जेको कश्मीर आहे उहो कश्मीर इन करे ही गॾियल कश्मीर आहे जंहिं ते हिंदुस्तान कब्ज़ो कया, उहो बि कश्मीर आहे। जेको पाकिस्तान वटि आहे आज़ाद कश्मीर, इहो बि कश्मीर आहे। जेकर जीअं हिंदुस्तान उनखे उनजी आज़ाद हैसियत ख़तमु करे उनखे सूबो करार ॾिनो, ऐं बदकिस्मती सां असां वटि उन वक़्तु जेका हुकूमत हुई इमरान ख़ान जी, उन ते आवाज़ न उथारे सघियो इंटरनेशनली। लेकिन पाकिस्तान अॼु बि उनखे अलॻि हैसियत रखी इहो दुनिया खे पैगाम ॾिए पई त कश्मीर हिकु अलॻि हैसियत रखंदड़ आहे ऐं कश्मीर हिकु आज़ादु जेको आहे इहो हिकु ॿिन्ही जेके ॿई कश्मीर आहिनि उहे गॾिबा हिकिड़ो कश्मीर थींदो ऐं इहे कश्मीर पाकिस्तान जो हिसो आहिनि। लिहाज़ा उन करे जेकॾहिं इनखे सूबो डिक्लेयर कयूं त पोइ जेको पाकिस्तान इंटरनेशनली इन जो जेको आवाज़ उथारे थो, उनजो केस आहे गॾियल क़ौमनि में, इंसानी हक़नि जे तंज़ीम में, यूरोपियन यूनियन में, केतिरनि ई फोरम ते, त पोइ पाकिस्तान जो केस कमज़ोर थी सघे थो। जी ठीकु आहे शकील साहब, वॾी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो। फारूक साहब, तव्हांजी बि वॾी महिरबानी, तव्हां गुफ़्तगू में गॾु हुया। नाज़रीन, डिबेट में महिमाननि जी गुफ़्तगू तव्हां ॿुधी। प्रोग्राम में फ़िलहाल एतिरो ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।